दुनिया जो मशहूर तरीन मुल्क अमेरिका ऐं उन जो ख़ूबसूरत तरीन शहर शिकागो। हीअ शिकागो जी उहा जॻह आहे जिते पेर रखण जी हिन महल जाइ कोन हूंदी आहे। ही ॾिसो कुदरत जो नमूनो, सॼा शहर वीरान आहिनि, सभु सड़कूं वीरान आहिनि, किथे बि को माण्हू हलंदड़ चलंदड़ नज़र कोन थो अचे। जॾहिं हिननि हेॾनि वॾनि शहरनि जे माण्हुनि पंहिंजो पाण खे गिवअप करे छॾियो, पंहिंजो पाण खे हिन बीमारी जे अॻियां मजबूर ज़ाहिर करे छॾियो, त प्लीज़ पाकिस्तान वारा माण्हू अलाह खे मञो, पंहिंजे घरनि में वियो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु करियो। इन जे लाइ त हीअ उहा बीमारी आहे जेकॾहिं घर में कंहिं हिक खे थी त पोइ सॼो पाड़ो, सॼो घर, सॼो महलो उन मां मुतासिर थी वेंदो। महिरबानी करे पंहिंजी सिहतनि जी, पंहिंजे ॿारनि जी, पंहिंजे क़रीबनि जी, पंहिंजे प्यार करण वारनि जो ख़्यालु करियो। अलाह जो वास्तो आहे तव्हांखे घरनि में वियो। हे ॾिसो सॼो शहर बंदि पियो आहे, सॼो शहर। अॼु मां बि घर में 15 ॾींहं विहण खां पोइ पंहिंजी गाॾी में 5-10 मिंट निकितसि ताकी कुझु शहर खे ॾिसी सघां। पर अफ़सोस थो थिए त 30 साल असांखे हिन मुल्क में थिया, पर अहिड़ो हाल असां कॾहिं बि न ॾिठो। अलाह रहम करे सभिनी ते, सॼी दुनिया ते। अलाह पाक तूं न सज़ा खे ख़तमु कर, न वबा खे ख़तमु कर। असांजे शहरनि जूं, असांजे मुल्कनि जूं रौनकूं मोटाए ॾे परवरदिगार। तूं रब इएं रहीम इएं परवरदिगार। असां सभिनीनि ते रहम कर मुंहिंजा मालिक। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।